बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त कुझु ॾींहं पहिरीं ॻोठ सादिक माछी में हिकु वाक़ियो रूनमा पेश थियो त हिकु नारी आहे जंहिंसां ज़्यादती कई थी वञे ऐं उनखां पोइ उनजो हिकु इलाइक़े जो मौजिद उनजी सरपंची में फ़ैसिलो थिए थो ऐं उनखां पोइ उनजी फ़ैसिले जी हिकु दौर भनकिड़ी करे थी ऐं उनखां पोइ सुत ते वरी ज़्यादती जो शिकार बणियल न्याणी नारी जे भाउ खे क़तल कयो थो वञे ॻोठ सादिक माछी में। उहो सिलसिलो हलंदड़ आहे। हिकु तरफ़ गाजूवाड़ थाणे ते मक़तूल मोहम्मद दीन सोलंगी जे क़तल जो केस दाख़िल कयो वियो आहे त जॾहिं त हींअर ताईं हिकु जवाबदार गिरफ़्तार थी चुको आहे, जॾहिं त मक़तूल धुर जे वारसनि पारां एहतजाज वक़्तनि वक़्तनि कयो पियो वञे। जॾहिं त हींअर ॻोठ सादिक माछी जो हिकु मौजिद समाजी वर्कर जंहिंजूं मुख़्तलिफ़ सिंध जे इलाइक़नि में ख़िदमतूं ॾिनल आहिनि, उनखे असां पाण वटि घुरायो आहे। इन मामले जी असुल हक़ीक़त छा आहे ऐं इन जा मुख़्तलिफ़ पासा छा आहिनि, उन खां असांखे आगाह कंदो सूफ़ी इम्तियाज़ अली सोलंगी साहिबु। अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाह, वालेकुम अस्सलाम साईं। जेको वाक़ियो थियो आहे कुझु ॾींहं पहिरीं मोहम्मद दीन सोलंगी जे हवाले सां, उन हवाले सां जो छा मौक़िफ़ आहे या हींअर छा माहौल आहे ॻोठ जो? तो ॾिनी ताक़त असांखे इश्का मुंहिंजी हक़ ऐं सच चवणु हर शइ तो हासिलु भायां। इहो वाक़ियो कुझु ॾींहं अॻु जितां ॾसे वियो त हिकिड़ी छोकिरी हुई ॻोठ जी, उहो मज़न असांजे ॻोठ जो हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे, उनजी न्याणी उन ज़्यादती थी ऐं ज़्यादती बि थी। उहो फ़ैसिलो थियो, फ़ैसिले में साबित थियो त हिन ज़्यादती कई अथनि। पोइ उनखे पक्तो जंहिं हुयो इहो मोहम्मद दीन ई हुयो जेको हाणे तव्हांखे जंहिंखे क़तलु कयो वियो आहे। हिन मोहम्मद दीन ई पक्तो हुयो। उन छोकिरे खे पकताईं, उन थोरो घणो विड़िया बि सही हुते, पर उहो पंहिंजे घर भॼी वियो। फ़ैसिलो थियो, फ़ैसिले में चटी पई, सभु थियो, पर फ़ैसिलो वरी बि उन्हनि न मञियो। उन विच में असां तमामु घणो किरदारु अदा कयोसीं। ॻोठाणनि ॿियनि किरदारु अदा कयो, इमदाद हुयो असांजो चाचो या ॿिया के न्यूट्रल माण्हू जेके ॻोठ जा उन्हनि किरदारु अदा कयो त मामिलो हल थिए, फ़ैसिलो मञियो। घणे में घणो किरदारु हिमत ख़ान जो बि हुयो। फ़ैसिले थियण खां पोइ उन ॾाढा हुनखे इलाज कया था, जीअं तव्हां चओ भला त मां तव्हांखे फ़ैसिलो उहो कराए ॾियां, पर उहो दुर कॾहिं बि इन ते मञण लाइ तयारु कोन हुई त पोइ असांखे फ़ैसिलो थियो। ॾाढो माना जी जबर हिकिड़ो हूंदो आहे न, कयूं वेठा हुया। उहो असांखे वणी ॻाल्हि कोन पई त यार ॻोठ जो माहौल बिगड़े थो पियो। ॾेढी बंदूकूं खणी वरी हिक ॿिए जे माना साम्हूं वेठा, ॻोठ में ख़ौफ़ वारी सूरत हाल हुई। पाण तमामु घणी कोशिशि कईसीं, न थिए नेठि इहो त झेड़ो थियो, बंदूकुनि जा मुंहुं खुलिया, मोहम्मद दीन वीचारो क़तलु थी वियो। ऐं मोहम्मद दीन जो तव्हां ॿुधायूं था उनजो ॻोठ ॾिसंदव त मोहम्मद दीन वीचारे खे हिकिड़ो वॻो हुयो जेको इहो जंहिंमें क़तलु थियो, जॾहिं उनजी घरवारी खे खई पिया वञनि। अच्छा, इहा हिकु असां दास्तान ॿुधी जंहिं हुनखे ज़ख़्मी कयूं, खई पिया वञनि, त इहो हुनजी घरवारी खां खां पुछो त असांखे हाणे ॿियो जोड़ो बि ॾियो त हाणे जेको आहे सो घर वारे जो जेको जोड़ो आहे उहो खून में लथपथ थी वियो आहे, उहो हाणे तब्दील कयूं त उन वरी जेका सो मुकमल ॾुखारी दास्तान ॿुधाई, उन बाबति तव्हां थोरो आगाह कयो। बसि हुन न्याणी चयो आहे इहो ई हिनखे कपिड़नि जो वॻो हुयो जेको पातल अथसि, इहो कपिड़नि जो वॻो लाहे पोचो पाईंदो हुओ त मां धोई ॾींदीमांसि, वरी पाईंदो हुओ। एतिरा उहो मिसकिन ग़रीब आहिनि। असांजो कुझु बि कोन्हे, कंहिंसां बि मुंहिंजो न ॿिए कंहिंजो असांजो को इख़्तिलाफ़ आहे या ज़ाती का दुश्मनी आहे। असां सिर्फ़ु इहो चाहियूं था त मोहम्मद दीन क़तलु थियो आहे ऐं थियो आहे, को बि हिन में कूड़ कोन्हे को, ऐं उनजी भेण सां बि ज़्यादती थी आहे। उन्हनि खे पंहिंजो हक़ु ॾियो, उन्हनि खे पंहिंजो हक़ु ॾियो ऐं उनखे इंसाफ़ कयो। हाणे DIG जा माण्हू अचनि था त बि इहो जेकी जवाबदार धुर आहे उते वञी उन्हनि खां पुछा था कनि त छा छा आहे, उहो छेला था कुठा वञनि था। तो अगरि तव्हां जेकॾहिं DIG जा माण्हू तव्हां अचो था त तव्हां न्यूट्रल थी अचो, कंहिंखे ॿुधायो ई कोन, तव्हां ॻोठाणनि खां पुछा करे वञो न बाबा मां वाक़ियो कीअं थियो आहे। बाक़ी जवाबदार सां मिलंदव त ईअं थींदो। ऐं उन्हनि जे साम्हूं तव्हां वीडियो हिकु ॾिठो हूंदो त हुननि सां मिलनि बि कोन पिया जेके हुन मोहम्मद दीन वारा हुया, उहे ॿाहिरि निकिरी ॾाढो एहतिजाज उन्हनि कयो आहे, तॾहिं हुननि सां त बि शीशो बि कोन लाइ हुन खां पुछा कयो त इहे भॻ हलिया विया। अच्छा, जॾहिं जांच ऑफिसर आयो आहे DIG ऑफिस लाड़काणा या SSP कंबर शदात कोट वारे पासे खां, उहो उन जवाबदार धुर खां त मौक़िफ़ वरितो, हुन इंक्वायरी कराई ऐं इहो ई ॿुधण में आयो त हुन कुझु पंहिंजा हारी वग़ैरह ऐं कुझु वास्तेदार माण्हू घुराए ऐं गेट ॾेई उते इंक्वायरी जा जेके सो सवालनि जवाबनि जा मुतमइन कंदड़ जवाब ॾिना इंक्वायरी टीम खे। छा मक़तूल धुर खां बि कुझु सवाल कया विया या ॻोठ वारनि खे, समाजी वर्करनि खां, सियासी खां या कंहिं न्यूट्रल खां ई पुछियो वियो, या सिर्फ़ु हिननि हिकु धुर खां ई मौक़िफ़ वरितो? बसि सिर्फ़ु इहो ई, हिकिड़े कमरे में आया पहुता, थोरी जाइ वारदात ॾिसी करे हलिया विया सिधो उतां ते, उते कमु बंदि थी वई, लाक थी वियो। पोइ जेको हुनजे अंदरि सिस्टम माण्हू खां पुछा करे निकिता हलिया विया। बाक़ी वीडियो तव्हांजे साम्हूं जेको रखियो ॿियो कंहिंखां बि कोन पुछा कनि, कंहिंखां बि न्यूट्रल थी कयो। ऐं हालांकि मां DIG ऑफिस टैक्सी जो हलाईंदो आहियां, मां खणी वियुसि हुते, मूंखां हुते इहो सदायो हुयो या केरु बि हुयो, शायदि मूंखे हुन नालो मां न पुछा कयो, मुंहिंजो नंबर बि नोट कयो हुते। मूं चयो अचिजो ऐं तव्हां न्यूट्रल थी तव्हांखे सॼो हल ॿुधाईंदासीं। त मूंखे का फ़ोन बि न कई वई हुई, हालांकि त नंबर मां हुनखे फाइल में लिखायो हुयो पंहिंजो,
त बि कोन पुछा कई वई। अच्छा, हींअर ताईं केतिरा जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि? छा जवाबदार एतिरा बासरनि जा जो पुलिस बि हुननि जी काल कोठड़ी में चऊं या हुननि जी बैठक ते वञी जंहिं जांच इंक्वायरी करे थी, ऐं जॾहिं त हिकिड़ो जवाबदार गिरफ़्तार थियो आहे ऐं ॿियो को बि जवाबदार गिरफ़्तार न थियो, छा इहे जवाबदार आहिनि पैसे जे हिसाब सां ॾाढा आहिनि या इलाइक़े में ॾाढ मुड़सी जवाबदार असर रसूख़ रखंदा, या असुल हुनजी पसे पर्दा कहाणी छा आहे? बसि सभु कुझु उन्हनि वटि ई आहे, पैसो बि उन्हनि वटि आहे, ऐं बनियूं ॿारे वारा माण्हू आहिनि, ज़मींदार आहिनि, त हुननि जो ॾाढो जबर आहे जेको कनि था पिया ग़रीबनि सां। असां वरी बि उन्हनि खे इहो था चऊं बाबा ॾाढो जबर न कयो, ग़लतियूं थींदियूं आहिनि, ग़लती आहे तव्हां माफ़ियूं वठो, उनजा अज़ाला भरियो, तव्हां पोइ ई तव्हां सुलझलो, पोइ ई तव्हां बाशऊर हो। बाशऊर माण्हू जो कमु इहो कॾहिं बि कोन्हे त ग़लती थिए त मञे कोन्हे, रंध को ॾाढो करे। वरी हाणे ॾिसो था जेको जीअं रियाज़ आहे मतिलबु खंभिजी वियो आहे, हाणे रियाज़ भली कीअं बा कहिड़ो बा, पर रियाज़ कॾहिं मुंहिंजो सलाम आहे जो अॼु मज़लूम जे करे जेल में वेठो आहे। रियाज़ कहिड़े बि ख्याल जो माण्हू आहे, असांजी सोबत में रही करे फ़क़ीर जो सॼो ख़्यालु मटियल आहे। हिन महिल मोहम्मदीन जे करे हुन में कूड़ी एफ आर कटी वई, जेल में वेठो अथव। छा पियो करे? सिर्फ़ु मोहम्मदीन मालिकी पियो करे था, ॿियो त रियाज़ को गुनाह कोन हुयो, उन में कूड़ो केस दाख़िल करायो अथव हिन महिल। हालांकि रियाज़ ॿ टे दफ़ा प्रेस क्लब ते बि आयो ऐं हुन खां पोइ मुज़ाहिरे धण जे लाइ बि मुतासिर दौर सां गॾिजी बि आयो, हुन कोशिशूं वरितियूं, ऐं कल्ह जेको गिरफ़्तार थियो आहे कंबर कोर्ट में, छा इहा इन हिसे जी कड़ी आहे त जीअं हुनखे प्रेशराइज़ कजे ऐं हुनखे जेको आहे पाबंद सलासल बणाइजे त जीअं केस तां हथु खणी वञे या हुननि जी पुठ भराई न करे मुतासिर दौर जी? बिल्कुलु ईअं आहे न साईं, बिल्कुलु इहा कड़ी आहे हिन जी, तॾहिं त मां रियाज़ ते ॻाल्हायां थो। मां रियाज़ ते कॾहिं कोन ॻाल्हायो आहे, रियाज़ कहिड़ो बि आहे, पर मां रियाज़ ते कॾहिं ॻाल्हायो कोन्हे, न को मूं पंहिंजे वार ते कॾहिं हुन लाइ सिफ़ारिश कई हूंदी, न कॾहिं स्टेट। अॼु तॾहिं थो मां हुन लाइ लिखां पियो जो अॼु हुनजो ॾोह कोन्हे, को बेगुनाह आहे, हिकिड़े मज़लूम जी सपोर्ट पियो करे, उन जेके अंदरि करायो अथनि। ऐं जेकी एफ आर थी आहे हुते, उहा बि हिकिड़ी कूड़ी हुन मोटरसाइकिल कंहिं वई हुई ॻोठाणे जी, उन केस दाख़िल करायो आहे। ऐं प्लस में जेको हुते शाहिद आहे एफ आर में, मोहम्मदीन जी जेकी एफ आर कटियल आहे, उते मज़हर असांजो जेको आहे माशी, उहो उन एफ आर में शाहिद आहे, उनजो एफ आर में नालो आहे ॾियणु। अॼु जेको वाक़ियो थियो आहे मेड़ में इहो। अच्छा, हिकु तरफ़ जवाबदार धुर जो जेको आहे सो रवियत उअं ई बि कठिन हूंदो आहे, ॾुखियो हूंदो आहे, रोबदार हूंदो आहे, दाबा धड़का ऐं दहमान बि हूंदा आहिनि, मिड़ी धमकियूं ॾिबियूं। हालांकि जेको जवाबदार धुर आहे मुसलसल उन्हनि सहाफ़ियुनि खे बि धमकियूं ॾिनियूं आहिनि, सियासी समाज जी माण्हुनि खे बि धमकियूं ॾिनियूं आहिनि, प्रेशराइज़ कयो आहे, ऐं ॻोठ वारनि सां बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे अहिड़ो हिननि वर्ताव रखियो हूंदो। उन सां तव्हां मुसलसल सोशल मीडिया ते आवाज़ु उथारियो पियो आहे त परियां खां वठी दफ़ा हिन मसइले खे हल कयो वञे, जॾहिं मामिलो मीडिया ते आयो या थाणे ताईं पहुतो, पर उन खां पोइ बि जॾहिं क़तल थी वियो, हाणे बि तव्हांजो पोस्ट हूंदो ॿई धुरियूं पाण में सुलह कनि, कंहिं बि हिसाब सां हुनखे आमादा कयो वञे, पर पोइ बि छो तव्हांखे टारगेट बणायो पियो वञे हुन दुर तरफ़ां? इहो ई आहे न, बसि सम्झनि कोन था। मां त चाहियां ई थो भाउ हिन महिल मामिलो हल थिए, ऐं मामिले हल करण लाइ मूं एतिरियूं वॾियूं कोशिशूं कयूं आहिनि, पर पोइ घणियूं कोशिशूं मूं इनजे करे कोन कयूं जो नरमी कोन हुई। जवाबदार धुर में जेके नरमी हुजे त मामिलो हल थी सघे थो, को मसइलो ई कोन्हे। पाण जा पाण जा सोर्सिस आहिनि, पंहिंजा पाण जा वास्ता आहिनि, उन माण्हुनि खे चवंदा त मसो, पर हुनखे बिगाड़णो आहे, इहो ॻोठ हुनखे ख़राबु करिणो आहे। मूंखे त ईअं थो लॻे, जेको मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, त यार ॻोठ ख़राबु छो था कयो? तव्हांजो ॻोठ आहे, भली तव्हांजा घर मेड़ में आहिनि, हैदराबाद में आहिनि, कराची में आहिनि, पर तव्हां वरी बि न, तव्हांखे ॻोठ में रहणो अथव, इते ई मरणो अथव, इते ई तव्हांजो सभु कुझु आहे, पर सोचो त इहो ॻोठ ई तव्हां लाइ सभु कुझु अथव। पर मां वरी बि तव्हांखे इहो अर्ज़ु कंदो, सॼे जेके इलाइक़े जा असांजा बासर माण्हू आहिनि या मोज़िज़ माण्हू आहिनि, समाजी माण्हू आहिनि, त हुनखे मुंहिंजो इहो अर्ज़ु हूंदो, तव्हां हाणे ईंदो केर बि कोन जो हुनखे ॾाढा हुनखे अञा आहे, तव्हां पाण ई अची करे असांजे ॻोठ जो वाक़ियो ॾिसो ऐं मामिलो हल कयो, तव्हांजा कुर्ब थींदा। इहो सभिनी मुंहिंजो माण्हुनि खे इहो गुज़ारिश आहे। हाणे तव्हां छा था चयो त हिकिड़ो राजूनी तहत इहो मसइलो हल थिए या कानून तहत हल थिए या कोर्ट जे थ्रू जी चाकड़ी तहत या इहो मसइलो हल थियो, इन महिल तव्हांजो आख़िरी मौक़िफ़ छा आहे? कोर्ट में हल थींदो कोन, जो हुननि वटि पैसा कोन, हुननि खे ग़रीब आहिनि, जेके मक़तूल धुर आहे बिल्कुलु ग़रीब आहे, न चढ़ा। हिनमहिल ताईं वकील बि कोन करे सघिया, न वकील जा बि हुनखे पैसा कोन खे, ऐं बि हुननि जे ख़िलाफ़ु वकील थिए केरु? जॾहिं असांखे दॿाइनि था, तव्हांखे दॿाइनि था, सॼे ॻोठ जे मथां दॿदॿो कयूं था, हाणे रियाज़ अंदरि लॻो पियो आहे, त वकील केरु थींदो? जेको वकील थींदो उनखे बि या पैसा मिलंदा, या हुनखे ख़रीद कंदा, या हुनखे दाबा ॾींदा, त उहो केस सही नमूने विढ़ंदो कोन। इन सॼी कड़ी न आहे त हिननि जो हिकु हमराह या जवाबदार धुर जो जेको सो हिकिड़ो भाउ आहे या हुनजो हमराह आहे, उहो ख़ुदि वकील आहे, उन हिसे जी त कड़ी न आहे त पोइ तॾहिं को वकील जेको आहे वकालतनामो हिननि जे तरफ़ां खणे ई कोन थो, हिननि जे तरफ़ां केस पहिरीं नथो करे। बिल्कुलु हुनजी बि कड़ी आहे, हुनजो तमामु घणो हथु आहे। वकील आहे हुनजो जेको आहे पंहिंजा ठहियल आहिनि, जीअं चइबो आहे इतिहाद वग़ैरह ठहियल हूंदा आहिनि, उन्हनि में हुनजो आहे मेंबर आहे, हुनजो त हू करे सघे थो ईअं, पर करणु न खपे ईअं हुननि खे। बसि चवण जो मक़सदु इहो त मोहम्मदीन जो क़तलु थियो, हुनजी भेण सां ज़्यादती थी, तव्हांजे करे थियो, तव्हां ई कयो, हाणे हुन ग़रीब खे इंसाफ़ु कयो, हुनखे पंहिंजो हक़ु ॾियो। बाक़ी माण्हुनि खे असांजी इहा ई वॾनि वॾनि माण्हुनि गुज़ारिश आहे त वीचारे खे हक़ु वठी ॾियो पंहिंजो। कोर्टनि जे चकर में हू कोन मोड़ी सघंदो, जो हुन पैसा कोन हिन खे। बाक़ी वरी जेकॾहिं असांजा सोशल वर्कर दोस्त कर्ज़ु रखंदासीं त हुन ग़रीब जी मदद कनि, भला वकील दोस्त हुनजी मदद कनि, जेके बाशऊर आहिनि त जीअं भला केस लड़ी सघनि हुनजो।
बाक़ी आहे कोन हुन वटि कुझु बि जो केस लड़ी सघे वीचारो। हींअर तव्हां सिंध पुलिस ते केतिरी उमेद रखो था या गाजी पुलिस या DSP वारम जीअं टीम अटाला चऊं या SSP ताईं तव्हां केतिरी उमेद रखो था त हुननि में आहे का अहिड़ो अहसास जी ज़रिए का मक़तूल दुर खे इंसाफ़ फराहम करे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार कराए? कॾहिं बि न इहो अहसासु असां वटि आहे त माना DIG जे तरफ़ो जेकी टीम मोकिली वई, जीअं चइजे त माना असांजो DIG तमामु वॾी हिकिड़ी पोस्ट आहे, हाणे उन जा माण्हू अचे उन्हनि जो ताक़ में अचे वेही रहनि त ॿियनि में कहिड़ी उमेद रखंदासीं। SHO गाजी खुआड़ आहे, कुझु कोन कयईं, हिकिड़ो बसि 2 मोबाइलूं वठी करे हुन घर ते छापो हईं, को माण्हू ई गिरफ़्तार कोन करे आयो। हे त पहिरें ॾींहं ते उते वेठा हुया घर में, त 2-3 माण्हू जेको गिरफ़्तार आहे जवाबदार वेठो आहे, उहो पहिरें ॾींहं में थियो, बाक़ी त हुन कुझु कोन चयो आहे। ऐं हुनजा मेड़ में घर न उते वियो, किथे कोन, को बि ॿूटो कोन ॿारियो आहे, सभु विकामियल आहिनि। ऐं सॼा जेके माहौल बिगड़नि था न, अॻियों SHO भलो हुयो, मां हुनजी ॻाल्हि कंदुसि, उनखे जीअं मूं अर्ज़ु रखियो त SHO जेको असांजो अख़्तियार हुयो, मां सी मामिलो हल करायो, तव्हां ऑफिसर आहियो ऐं तव्हां करे सघो था। हुन बिल्कुलु तहरक वरितो, ॿिन्ही खे दॿाई, ॿिन्ही धुरनि खे फ़ैसिलो करायो था, हाणे मां FIR थो कटियां, ॿई वेठा फ़ैसिलो कराइनि। पोइ न मुड़िया माना उहो न मञनि उन फ़ैसिले खे, बाक़ी हुन करायो सही। ईअं जेकर पुलिस पंहिंजो किरदारु अदा करे तहरक वठे त माना थियनि ई कोन। जीअं त मोहम्मदीन सोलंकी जे मसइले ते समाजी वर्कर सूफ़ी इम्तियाज़ सोलंकी ॻाल्हि ॿोल कई त असां उमेद रखूं था त पाकिस्तान जी आला अदलिया ऐं पाकिस्तान जा रियासती इदारनि खे त मक़तूल दुर खे इंसाफ़ फराहम करे ॾिनो वञे त जीअं बेचैनी ख़तमु थी वञे, न त सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ा कई वाक़िया रूनमा थी सघनि था ऐं इन मां इहे नतीजा निकिरी सघनि था त मज़लूम दुर पंहिंजा जेके सो हथियार फिटा कंदी। ॿियो हुन जे लाइ चारो ई कोन्हे, कोर्टनि वटि बि इंसाफ़ सफ़ा सुस्त रफ़्तारी सां मिले थो, जेकर मिले थो, न त हुन दुर जो जेको आहे सो घणो असरु सूका हू इलाइक़े में पंहिंजी शोहरत बि रखनि था ऐं पंहिंजी बासरियत वारो बि असरु रखनि था। त महिरबानी करे मोहम्मदीन सोलंकी मक़तूल ऐं हुनजे ख़ानदान ऐं हुनजी भेण खे इंसाफ़ फराहम करे ॾिनो वञे त जीअं असांजी बेचैनी ख़तमु थी वञे।